नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दादू खां ख़बर ॾींदा हलूं त दादू पुलिस जो कारनामो कब्ज़े केस में ज़मानत रद्द थियण बाद खीर पियाक बारड़ा अदालत में गिरफ़्तार मुतासिर ख़ानदान 2 महीननि खां बेघर हो ऐं रोड ते रिहाइश पज़ीर हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।